अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया न्यूज़ माया मोहम्मद वर्षम बाणी नाज़रीन सखर मां के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सखर में ॿिन्ही इक़्तिदार पार्टियुनि पारां कानून जूं धचियूं उॾाए छॾियूं। पीपी ऐं पीटीआई पारां नेशनल हाईवे ते साइन बोर्ड ते लिखियल शहरनि जा नाला मिटाए करे पंहिंजे पार्टियुनि जा बैनर लॻाए छॾिया। वधीक मालूम कंदासीं हथियार न्यूज़ जो सीओ आदम शंबाणी खां। जी आदम शंबाणी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त आऊं मौजूद आहियां सखर नेशनल हाईवे ते, जिथे पीपी हुकूमत पारां रोड ते साइन बोर्डन ते पंहिंजा पोस्टर चिपकाया आहिनि ऐं मुसाफ़िरनि खे अचण वञण लाइ परेशानी थिए थो। ऐं हिते इन्हनि जा शहरनि जा नाला लिखियल हूंदा हुआ। हे पंजाब रोड आहे ऐं पंजाब कराची वेंदड़ रोड आहे। हिते पंजाब ऐं कराची जा निशान लिखियल हूंदा हुआ। शहरी आसानी सां मुसाफ़िर पुॼी वेंदा हुआ। उन मुसाफ़िरनि खे वॾी तकलीफ़ थिए थी। हिननि पंहिंजे सियासी पोस्टर लॻाए करे आवाम खे परेशान कयो आहे ऐं नेशनल अथॉरिटी वारनि, नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि हिन टाइम ताईं कोई एक्शन न आहे खयो ऐं मुसाफ़िर काफ़ी परेशान आहिनि। जी